अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में आपके भलीकार मां फरा शाह। सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। सिक्योरिटी फोर्सिस जो बलूचिस्तान में ऑपरेशन 8 दहशतगर्द मारिजी विया। SPR मौजूद 25 ऐं 26 जून ते मस्तोंग ऐं खारान में ॻुझे इतला ते कार्रवायूं कयूं वयूं। फोर्सिस सां फायरिंग जी ॾे वठि में आपघाती बमबार समेत 8 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो वधीक चवणु आहे त मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां जदीद हथियार ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो आहे। सदर ऐं वज़ीर आज़म पारां सिक्योरिटी फोर्सिस खे कामयाब कार्रवाईअ ते ख़िराज तहसीन पेश। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त 8 दहशतगर्द मारिजण सिक्योरिटी फोर्सिस जी महारत जो नतीजो आहे। गैर मुल्की सरपरस्तीअ हेठि थींदड़ दहशतगर्दी जे मुकमल ख़ात्मे ताईं कार्रवायूं जारी रहंदियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त सिक्योरिटी फोर्सिस 8 दहशतगर्द मारे दहशतगर्दनि जे अज़म खे नाकाम बणाए छॾियो। फितनतुल हिंदुस्तान जे दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ कार्रवायूं संदन मंतकी अंजाम ताईं जारी रहंदियूं। योम आशूर ते इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जान निसार साथियुनि खे भेटा पेश। सॼे मुल्क में अलम पाक ताबूतनि ऐं ज़ुलझना सां निकितल मातमी जुलूस नहर थी विया। शाम क़रीब मां बरपा इस्लामाबाद, लाहौर, पेशावर, कोयटा, कराची ऐं ॿियनि शहरनि में करबला जे शहीदनि जी यादि में अज़ादारी कई वई। सिक्योरिटीअ जा सख़्त इंतज़ाम रहिया। मोबाइल फोन ऐं इंटरनेट सर्विस मुअत्तिल। मोटरसाइकिल जी ॿेल सवारीअ ते बि पाबंदी रही।